नादरीन ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ सखर मुजाहिद शेख जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी में मुड़ुस जे ज़ुल्मनि जो शिकार औरत पारां लेंसडाउन पुल वटां दरियाउ में टिपो ॾेई आपघात जी कोशिश। पुल ते मौजूद माण्हुनि खेसि टिपो ॾियण खां बचाए वरितो। उन सिलसिले में रोड़ी जे इलाइक़े बेदल बेग्स कॉलोनी जे रहवासन नादरा ज़ाल इरफान अली मलक दाईंदे ॿुधायो त शादी खे 10 साल थिया आहिनि। 3 ॿारनि जो औलाद आहे। मुड़ुसु बदपेशो करण ते मजबूर करे रहियो आहे। इनकार ते घर जो ख़र्च बि बंदि करे छॾियो अथई, जंहिं ख़िलाफ़ ख़र्च ॾियण लाइ कोर्ट में बि पिटीशन दाख़िल कराई आहे, जंहिं ते मुड़ुसु मच्छर जी तशदुद कंदो रहे थो। तंहिं करे मजबूर थी ख़ुदकशी जी कोशिश कई आहे। औरत जो चवणु हो त मुड़ुस खां तलाक वठाए तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿिए तरफ़ औरत जे मुड़ुस इरफान मलक राब्तो करण ते ज़ाल पारां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त ज़ाल जी चाल चलत सही नाहे ऐं हुन तलाक वठण लाइ केस दाख़िल करायो आहे। तलाक न ॾियण ते इल्ज़ाम तराशी करे रही आहे। ओॾां रोड़ी पुलिस मूजिबि ख़ुदकशी जी कोशिश कंदड़ औरत खे संदसि माउ ऐं भाइरनि हवाले कयो वियो आहे। कि मेरे शोहर ने मुझे बिल्कुल तंग कर दिया है। ना कोई घर में खर्चा देता है, ना बच्चों का ख्याल है और ना मेरा है। हमें पूछता ही नहीं है कि तुम्हारा क्या हाल है, कहाँ हो, क्या कर रही हो, कुछ भी नहीं। और जब आता था तो वो लोगों को लेके आता था, मुझे तंग करता था कि मेरे लोगों को खुश करो, ये वो। मैं उसकी बातें नहीं मान रही थी तो वो मुझे छोड़ के चला गया। और ऊपर से वो मेरे ऊपर इल्ज़ाम भी लगाता है। शादी को 10 साल हो गए। कितने बच्चे हैं? 3 बच्चे हैं। क्या करते? बस नौकर का काम। नाम क्या? कास्ट क्या है उसकी? मलिक। कौन मलिक?